नाज़रीन, आवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी लॻ ॻोठ फतेह मोहम्मद ख़ासकेली में जश्न ईद मिलाद नबी जो जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सभई माण्हू शिरकत कई। जलसे खे मौलाना मनवर अली चांग ख़िताब कंदे चयो त रबे अवल जो महीनो मुसलमाननि लाइ वॾी अहमियत वारो महीनो आहे, हिन करे जो हिन महीने में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत मुबारक थी। हिन चयो आहे त 12 रबी अवल जो ॾींहुं ईद खां वधीक ख़ुशी जो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते अल्लाह ताला दुनिया में अंधेरो ख़त्म करण लाइ हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मोकिलियो आहे, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इल्म ऐं नूर जी शमा रोशन कई। ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जी ख़ुशी जहिड़ी दुनिया में ॿी का बि ख़ुशी न आहे। असांखे घुर्जे त असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद वारो ॾींहुं धाम धूम सां मल्हायूं। अल्लाह पाक असां ऐं तव्हां सभिनी ते पंहिंजी रहमत जी बरसात हमेशा वसाए ऐं असांखे रोज़ो ज़कात हज जा फ़र्ज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन मौक़े ते नात ख़्वाननि मोहम्मद अमीन गाही मदीने वारे जी सनाह पढ़ी।